असांजो सरदार शाह खां हथ ॿधी निमाणो अर्ज़ आहे त महिरबानी करे मार्क्स खे जेको आहे वो रिड्यूस कयो वञे। असांजे 5000 उन्हनि खे अपॉइंट कयो वञे। We appeal from Sardar Shah that 50 plus candidates are deserving candidates. बदीन में जूनियर साइंस टीचर लाइ IBA टेस्ट ॾींदड़ नौजवान पासिंग मार्क्स घटाइण लाइ रोडनि ते निकिरी आया। उम्मीदवारनि जो चवणु आहे त हू मेरिट ते पूरा लहण बावजूद भर्ती वारे अमल खां महरूम आहिनि। हुननि हुकूमत खां पासिंग मार्क्स जी शर्त में नरमी ऐं फौरी मुक़ररी जा हुकुम जारी करण जो मुतालबो कयो आहे। IBA टेस्ट ॾींदड़ उस्ताद उम्मीदवारनि एक्शन कमेटी जे सॾ ते बदीन प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंमें ज़िले जे वॾे अंग में मर्द ऐं औरत उम्मीदवारनि शिरकत कई। उम्मीदवारनि जो चवणु आहे त तालीम खाते जे सूबाई वज़ीर सरदार शाह पहिरियां 40 मार्क्स खणंदड़ उम्मीदवारनि खे बि ऑफर ऑर्डर जारी कया, पर जूनियर साइंस टीचर लाइ 55 मार्क्स जो शर्त रखी 50 ऐं उन खां वधीक मार्क्स खणंदड़ नौजवाननि सां नाइंसाफ़ी कई वई आहे। अस्सलाम वालेकुम। जीअं त असां JST टीचर्स पंहिंजो हक़ इंसाफ़ वठण जे लाइ हिते गॾु थिया आहियूं। असांजो सरदार शाह खां हथ ॿधी निमाणो अर्ज़ आहे त महिरबानी करे मार्क्स खे जेको आहे वो रिड्यूस कयो वञे, जॾहिं त तव्हां 55 प्लस वारनि जे लाइ सीटीज़ खे इंक्रीज़ करे सघो था त असांजे लाइ तव्हां महिरबानी करे 55 ते अचो, छो जो तव्हांजी पॉलिसी मां हाणे नौजवान तंग थी चुका आहिनि। जीअं तव्हां पोयां वारी पॉलिसियुनि में 45-39 रेशो रखियो, इवन तव्हां जेको आहे 60 खां 50 ते आया, पोइ वरी तव्हां जेको यको खेप कई 39 ताईं, छा असांखे 50 मार्क्स अञा 39 या 40 मार्क्स तां ॻाल्हि। नौजवाननि जो चवणु आहे त हुननि सख़्त मेहनत ऐं क़ाबिलियत जी बुनियाद ते IBA जी ॾुखी टेस्ट में 50 खां 54% मार्क्स हासिल कयो आहिनि, पर 55% पासिंग मार्क्स वारी शर्त सबबि केतिराई अहल उम्मीदवार भर्ती वारे अमल खां ॿाहिरि थी विया आहिनि। असां सरदार शाह खे इहो मुतालबो करणु चाहियूं, महिरबानी करे जेको असां 55 कटऑफ रखियो आहे इहो 50 कयो वञे, छो त टेस्ट जेका हुई तमामु हार्ड हुई ऐं सिलेबस तमामु जेको हो हार्ड सिलेबस हो। असांखे एतिरो टाइम बि न ॾींदा आहिनि, जस्ट 20-25 ॾींहं ॾींदा आहिनि असांजे तयारी लाइ, ऐं उन खां पोइ जेको सो हिन 50 पासिंग करे छॾियो। महिरबानी करे जेके बि असांजा 5000 उन्हनि खे अपॉइंट कयो वञे। तालीम खाते खे ख़ाली पियल उस्तादनि जी जायुनि ते मेरिट ऐं शफ़ाफ़ तरीक़े सां मुक़ररियूं करणु घुरिजनि, जीअं स्कूल्स में उस्तादनि जी खोट ख़तम थी सघे ऐं नौजवाननि खे रोज़गार जा मौक़ा मिली सघनि। They are deserving candidates. They need justice. We want justice. We want justice from all you. That we appeal from Sardar Shah that 50 plus candidates are deserving candidates. They have scores, decent score, and they are capable enough to teach children in better way. So we kindly request you, we humbly request to Sardar Shah that please take action against these policies which are not in favor of our student, of our deserving candidates. Thank you so much. एहतजाज कंदड़ नौजवाननि सिंध जे तालीम वारे वज़ीर सरदार शाह खां मुतालबो कयो त मौजूदा पॉलिसी ते नज़रसानी करे पासिंग मार्क्स जो मयार 55 मां घटाए 50 खां 54% ताईं मुक़ररु कयो वञे, जीअं मेरिट ते पूरो लहंदड़ उम्मीदवारनि खे इंसाफ़ मिली सघे। असांजो सरदार शाह खां हथ ॿधी निमाणो अर्ज़ आहे त महिरबानी करे मार्क्स खे जेको आहे वो रिड्यूस कयो वञे। असांजा 5000 उन्हनि खे अपॉइंट कयो वञे। We appeal from Sardar Shah that 50 plus candidates are deserving candidates.